छो जो मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे ॿाहिरि मुल्क कमाए थो, उतां पैसो थो अचे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कल्ह मां लाड़कणे वियो हुउसि, हुते हिकिड़ो दोस्त मिलियो, उहो वठी वियो त हालत चांहि पी अचऊं। हुते होटल ते जीअं वेठासीं त चंद मिंटनि में 7-8 मोटरसाइकिल वारा छोकिरा आया, जेके के ॿेल ते हुया, के ट्रेल ते, ऐं किन्हनि खे वॾियूं वॾियूं सलवारूं लॻल, का चैना जी गाॾी, का सीडी। उहे अचण सां ई हिकिड़े दोस्त खे उन्हनि फ़ोन कई, अची यार सभु तुंहिंजे इंतज़ार में आहियूं। चंद मिंटनि में हू बि 125 ते अची पहुतो, वॾी सलवार, चश्मो लॻल, ॿ सेट मोबाइल जा टेबल ते अची रखी वेठा, ॾाढो ख़ुशि मिज़ाज हुया। मिंट में उन्हनि चांहि जो ऑर्डर ॾिनो, कंहिं दोस्त चयो बिस्किट घुराए, किन्हनि केक खाधो, किन बिस्किट खाधो। उन छोकिरे खे जिन्हनि खे हिननि फ़ोन कई न, बिल सॼो उन भरियो। हाणे सॼी संगत चए थी यार अॼु असांखे वठी हलो होॾे स्विमिंग पूल ते, गर्मी बि आहे त हली इंजॉय कयूं हुते। हिन चयो ठीकु आहे, कहिड़े स्विमिंग पूल ते? वाह फिलाणे ते, बाईपास ते हलूं था। हिननि चयो त तव्हां हलो, हिकिड़ो दोस्त आहे, मां हुनखे फ़ोन कई आहे, उहो अचे थो। असां ॿई दोस्त जेके आहे त उनजो सॼो इहो तमाशो ॾिसूं पिया। उहो जीअं सभु मोटरसाइकिल वारा उथिया हलिया विया त न चाहींदे मुंहिंजे दोस्त उनजे भरिसां वञी वेही उन खां पुछा कई, पुट हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, भला ताज़ी ताज़ी का ज़मीन खपाई अथई छा? हुन चयो न चाचा। चई सभु छोकिरा आया, उन्हनि मां कंहिं बिल न भरियो, न कंहिं चांहि जो बिल भरियो, न कंहिं पाणीअ जो बिल भरियो, न वरी कंहिं बिस्किट केक जो, ऐं उथण महिल त हिकिड़े छोकिरे तोखां पेट्रोल जा पैसा बि वरिता। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई। हुन चयो चाचा मसालो सिंपल आहे, मूं वटि पैसो आहे, छो जो मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे त ॿाहिरि मुल्क कमाए थो, उतां पैसो थो अचे, किथां धर्म था अचनि, किथां रियाल मिसाल, इन जे करे मूंखे फ़र्क़ु घटि पवंदो आहे। उहो मूं वारो दोस्त ॾाढो हुन ते मुस्कुरायो। हुन चयो त पुट जेको ॿाहिरि कमाए थो न, उनजे पैसे जो क़दुरु कर। तोखे ख़बर न आहे त हू कीअं थो कमाए, पर तूं हिन दोस्तनि में फज़ूल ख़र्ची करण जे बजाए अगरि तूं उनजे पैसनि मां का शइ ख़रीद कंदे, का मेंह ख़रीद करें, त को प्लाट ख़रीद करें, त उहो तुंहिंजे लाइ गनीमत आहे, जो सुभाणे उहो साल 2-5 खां पोइ जीअं मोटे त घर में कुझु रौनक ॾिसे, उहो ईअं सम्झे त पोइ ते कुझु आहे। जी चाचा घणो वक़्तु पियो आहे, अलाह मालिक आहे। बहरहाल हिन जो हिकिड़ो ॿियो दोस्त जंहिंजो इंतज़ारु हो, उनखे बार बार उहो कॉल करे पियो, उहो बि अची वियो। उन बि अचण सां हिनखे चयो यार गाॾी में तेल कोन्हे, पोइ मुंहिंजी मोटरसाइकिल में तेल भराए भला। हुनखे 500 कढी ॾिनी, उहो वञी तेल भराए आयो। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे, जेको पैसो अलाह ॾिनो आहे न, हुनजो क़दुरु कयो। ऐं पीउ माउ जो पैसो ज़िंदगीअ में ठाहे 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 मस माण्हू पेरनि ते बीहंदो आहे। जेके ॿाहिरि मुल्क वञी कमाइनि था, उहो हशर उन्हनि खां पुछा कयो त उहो पैसो कीअं था कमाइनि। पंहिंजे ख़ुशियुनि खे, पंहिंजे ख़्वाहिशातनि खे, सभिनी खे दॿाए सिर्फ़ु पंहिंजो पेट गुज़र उते करे पंहिंजे बचड़नि जे लाइ पैसा मोकिलींदा आहिनि। ऐं पोइ ते अगरि को संभालण वारो कोन्हे त उहो सॼी ज़िंदगी पियो कमाईंदो, पोइ ते कुझु ठही न सघंदो। त जेके ॿाहिरि वञनि था त उहा हिकिड़ी वॾी क़ुर्बानी ॾेई था वञनि। हितां जूं ख़ुशियूं सभु छॾे था वञनि, न कंहिंजी शादी में शरीक थियनि, न भाउ जी शादी में, न माइट जी शादी में, न भेण जी शादी में, न कंहिंजे ॾुखनि में शरीक थियनि। कई माण्हू फ़ौत थी वेंदा आहिनि, के पंहिंजा सॼण ऐं पंहिंजे घर जा भाती, त उन्हनि जो मोहलनि जो मुंहं बि उन्हनि खे मोबाइल जे फ़ोटू ज़रिए नसीबु थींदो आहे। हितां न कंहिंजी ख़ुशीअ में शरीक थींदा, न कंहिंजे ग़म में, न दोस्तनि जी ख़ुशीअ में, न दोस्तनि सां इंजॉय कंदा आहिनि। वीचारा सॼी ज़िंदगी ॿाहिरि कमाए 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 कमाए, ऐं हर महीने जी तारीख़ खां अॻु में ई पैसा खपी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि वाह जल्दी कयो मोकिलियो, त पैसो कोन्हे, अटो कोन्हे, खीर कोन्हे, फलाणे खे ॾियणा आहिनि, गाॾी ख़राबु थी पई आहे। के 4-5 फ़र्द आहिनि त उहे बि थोरो थोरो करे अगरि कमाइनि। हितां जे हालातनि जी त सभिनी खे ख़बर आहे त वाक़ई महांगाई बि आहे, बचति कोन थी थिए। थोरो ई घर जे लाइ अगरि कमाईंदा त ॿाहिरियों पैसो जेको ईंदो त उहा बचति थींदी। सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त ॿाहिरि पैसनि जो जेको आहे क़दुरु कयो। जेके उॾाइण वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे इहो थो चवणु चाहियां, जॾहिं तव्हां पंहिंजो पैसो कमाईंदव न, पोइ उहे पैसा पंहिंजे दोस्तनि खे स्विमिंग पूल बि वठी वञिजो, उन्हनि खे पेट्रोल बि भराए ॾिजो, पोइ उन्हनि खे चांहि केक जा बिस्किट बि खाराइजो, पसंदि जो ख़र्चियूं जेके घुरनि पोइ पंहिंजे दोस्तनि खे ॾिजो। त पैसनि ॾियण महिल ऐं बिल भरण महिल तव्हांजा हथ कीअं था ॾकनि। दोस्तो, हे पराओ पैसो खीसे मां कढणु सवलो आहे,
पर पंहिंजो पैसो कढणु ॾियणु तमामु ॾुखियो आहे। त ॿाहिरि मुल्क में जेके बि दोस्त कमाइनि था, तव्हांजा भाइर तव्हांजा जेके वॾा आहिनि उहे कमाइनि था या नंढा ई कमाइनि था, त उन्हनि जे पैसे जो अगरि हितां जो माण्हू क़दुरु न कंदो, तव्हां इन दोस्तनि में उॾाईंदव, त इहो त पोइ मां सम्झंदुसि त उन्हनि जी नालाइकी आहे। मूंखे कलोको जेको दोस्त हुयो उनजी ॻाल्हि ते मूंखे ॾाढो ॾुख बि थियो त उनजो पैसो ईअं उॾाए पियो ऐं फज़ूल ख़र्ची में उॾाए पियो। ऐं इहो मां ज़रूरी सम्झो त परदेसियुनि खे बि इहा शइ मां ॿुधायां त जेके भाउ तव्हां ॿाहिरि वेही कमायो था, महिनत था कयो, त पंहिंजनि पोयनि खे बि हिदायत कयो त असांजे पैसे जो क़दुरु कयो। ऐं तव्हां उते सुठे नमूने ते वॾनि वॾनि होटलनि में फ़ोटू कढी पोयनि खे मोकिलियो था, त उहे सम्झनि था त शायदि हीअ उतां जा बादशाह थी विया आहिनि, तॾहिं हिननि खे परेशानी कोन्हे। ऐं तव्हांजे चहिरे ते हमेशह मुस्कुराहट हूंदी आहे। हू हितां वारा माण्हू पोइ बि इहो सम्झंदा आहिनि त उते ख़ुशि आहे, चहिरे ते रौनक अथसि। पर चहिरे ते रौनक उनजी मजबूरी हूंदी आहे, उहो पंहिंजनि खे कंहिं बि तरीक़े सां ॾुखु ॾियणु न चाहींदो आहे। अल्लाह पाक परदेसनि जे पैसे में बरकत अता करे ऐं जेके परदेसी ॿाहिरि वियल आहिनि उन्हनि जा पोयर जेके जिन्हनि खे पैसा मोकिले था ॾियनि, त अल्लाह पाक उन्हनि खे बि हिदायत करे त उहे पंहिंजे पैसनि जो क़दुरु कनि, पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु कनि। जेके कमाइण वञनि था उहा वॾी हिकिड़ी ज़िंदगी जी क़ुर्बानी ॾेई था वञनि, पंहिंजे बचनि खे, ॿारनि खे, घरनि खे, सभिनी खे छॾे, ग़मी ख़ुशी सभु छॾे उते वञी वेहनि था। त उन्हनि जे लाइ बि सुभाणे जे अगरि उहे मोटनि त उन्हनि जे लाइ बि कुझु बचियलु हुजे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।